नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त सिंध समाज जे प्यादल काफ़िले ते ओबाड़ो पुलिस पारां चढ़ाई ऐं गिरफ़्तारी करण ख़िलाफ़ काज़ी अहमद में अवामी वर्क्स पार्टी जे अॻुवाण फैज़ कीरियो, रियाज़ हुसैन राहो, सद्दाम उन्नड़, ख़ैर मोहम्मद सियाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नाज़ महल होटल वटां तालका प्रेस क्लब एहतजाजी रैली कढी वई ऐं मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां ओबाड़ो पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाण ख़िताब कंदे चयो त सिंध समाज जे पुरअमन काफ़िले ते ओबाड़ो पुलिस पारां चढ़ाई करे काफ़िले में शरीक औरतुनि समेत कारकुननि खे तशद्दुद जो निशानो बणण ऐं खेनि गिरफ़्तार करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इन्हनि चयो है त इज़हार जी आज़ादी जो हक़ हर कंहिं खे आहे, एहतजाज करण बि हर कंहिं जो हक़ आहे, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त ही कहिड़ी जमहूरियत जो हिते एहतजाज जो हक़ बि खसियो वियो। हिननि मुतालबो कयो त सिंध समाज जे गिरफ़्तार थियल कारकुननि खे आज़ाद करे सिंध मां क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।